सिंध ग़ुलामुल्लाह लॻ बरोसर कॉलोनी जे ॻोठ जुमा ख़ान पंवर जे रहवासी मोहम्मद बख्श पंवर पंहिंजी ज़ाल सकीना पंवर सां अवामी प्रेस क्लब ठटो पहुची प्रेस क्लब में सहाफ़ियुनि आॾो दाहींदे चयो त ॻोठ जे ॿाहिरि संदसि पाड़ेसरी नवाज़ ओस्मान सुल्तान रियाज़ जेके पाण में सभु भाइर आहिनि सभु हिकु ॻोठ में गॾु रहनि था पर मस्करा माण्हू संदसि ॻोठ में घर ऐं प्लाट तां खेसि बेदख़ल करे संदन घर में प्लाट फॿाइणु घुरनि था जंहिं करे इन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खेसि परेशान कंदा रहिया जंहिं बाबति तरह जे माण्हुनि खे दाहूं ॾिनियूं। ताज़ो अॼु वरी अचानक मस्कूरा माण्हुनि संदन घर अंदरि दाख़िल थी मारकुट करे शदीद ज़ख़्मी करे छॾियो। हिननि SSP ठटो PP इंचार्ज ग़ुलामुल्लाह खां फ़ौरी इंसाफ़ी तहफ़्फ़ुज़ जी घुर कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।